सुप्रीम कोर्ट के 8 जजिस खिलाफ रेफरेंस दाख़िल कराया वियो है। सुप्रीम जुडिशियल काउंसिल में मियां दाऊद एडवोकेट रेफरेंस दाख़िल करायो है। रेफरेंस में आर्टिकल 209 ऐं जजिस कोड ऑफ कंडक्ट जा कलम शामिल किया विया आहिनि। रेफरेंस जे मतन में चयो वियो आहे त जजिस कोड ऑफ कंडक्ट के कलम 3 खां 6 ऐं 9 जी भञकड़ी कई आहे। रेफरेंस में चीफ जस्टिस उमरता बंदयाल समेत जस्टिस एजाज अल हसन, जस्टिस मुनीब अख्तर नामज़द, जॾहिं त जस्टिस मज़ाहिर नकवी, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस आयशा ए मलिक, जस्टिस हसन अज़हर रिज़वी के भी नामज़द किया वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, चीफ जस्टिस समेत सुप्रीम कोर्ट के 8 जजिस खिलाफ रेफरेंस दाख़िल करायो वियो आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल में मियां दाऊद एडवोकेट रेफरेंस दाख़िल कराए छॾियो आहे। रेफरेंस में आर्टिकल 209 ऐं जजिस कोड ऑफ कंडक्ट जा कलम शामिल किया विया आहिनि। जजिस कोड ऑफ कंडक्ट के कलम 3 खां 6 ऐं 9 जी भञकड़ी कई। रेफरेंस के मतन में चयो वियो आहे, जॾहिं त रेफरेंस में चीफ जस्टिस उमरता बंदयाल समेत जस्टिस एजाज अल हसन, जस्टिस मुनीब अख्तर नामज़द आहिनि। जस्टिस मज़ाहिर नकवी, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस आयशा ए मलिक, जस्टिस हसन अज़हर रिज़वी भी रेफरेंस में नामज़द किया विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद है इस्लामाबाद में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार गुरामानी। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार गुरामानी, चीफ जस्टिस समेत सुप्रीम कोर्ट के 8 जजिस खिलाफ रेफरेंस दाख़िल किया वियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि आगाह कजो। जी, चीफ जस्टिस समेत सुप्रीम कोर्ट के 8 जजन खिलाफ रेफरेंस दायर किया वियो आहे ऐं रेफरेंस एडवोकेट दाऊद तरफां जमा करायो वियो आहे। हिन रेफरेंस के अंदर इहो जणायो वियो आहे त आइन के खिलाफ वर्जी करे बेंच तश्कील ॾिनी वई। उन बिल खिलाफ जो बिल क़ौमी असम्बली पास कियो, क़ौमी असम्बली के पास कयल बिल के हवाले से जेका बेंच तश्कील ॾिनी वई उहा बुनियादी तौर ते गैर आइनी बेंच हुई। उन करे ही जेको मामलो आहे इहो गैर आइनी मामलो आहे। ही रेफरेंस काज़ी फाइज़ ईसा समेत सुप्रीम कोर्ट के ॿियनि जजन के भी उमाणियो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स के भी ही जेको रेफरेंस है वो उमाणियो वियो आहे। जजिस कोड ऑफ कंडक्ट के कलम 3 खां 6 ऐं 9 जी खिलाफ वर्जी थी। 8 जजन जेका बेंच तश्कील ॾिनी इहा बुनियादी तौर ते उन्हनि पंहिंजे अख्तियार खां तजावुज़ कियो। ही रेफरेंस जेको आहे हींअर सुप्रीम कोर्ट के अंदर दाख़िल कियो वियो आहे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल समेत हिन बेंच में जेके 8 जज आहिनि, मज़ाहिर नकवी, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस आयशा मलिक, जस्टिस हसन अज़हर रिज़वी, उहे हिन बिल के हवाले से जेका समाअत कई आहे उन हवाले से हिन रेफरेंस के अंदर इहो जणायो वियो आहे त इहा गैर आइनी समाअत हुई, गैर आइनी बेंच तश्कील ॾिनी वई, अख्तियारनि में तजावुज़ कियो वियो। क़ौमी असम्बली के पास कयल बिल के हवाले से इहा बेंच तश्कील न पई ॾेई सघिजे। उन करे ही रेफरेंस जेको दाख़िल करे मुख़्तलिफ़ सुप्रीम कोर्ट के जजन जंहिंमें जस्टिस काज़ी फाइज़ ईसा भी शामिल आहे ऐं मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स के भी ही रेफरेंस उमाणियो वियो आहे। जी।